तो शादी जो फैसलो पंहिंजी मर्ज़ीअ सां कयो। मूंखे तो मुंहिंजो फैसलो कोन वणियो, पर इन करे मां इहो न चवंदसि त तूं हाणे ठीकु कयो आहे। मां तूं ई ॿुधाए, मां हींअर हिन हालत में ॿियो छा करियां हा? का बि औरत बाज खे बर्दाश्त नथी करे सघे, पर असां वटि वेचारियुनि औरतुनि खे हालतुनि सां समझौतो करणो पवे थो। अम्मा, इहो मुंहिंजे बस खां ॿाहिरि आहे। तोखे ख़बर आहे त मां समझौतो नथी करे सघां। मां समझा थी, तू ये करे हा त मूंखे हैरत लगे हा। अल्लाह जी, मां त आई आहियां चेरी। अम्मा, किथे मूं ग़लती त कान कई आहे? मां दावा नथी करियां त तोखे केतिरो सुञाणा थी, पर जेतिरो तोखे सुञाणा थी हिन हालत में तू उते रही कान सघी। माइट त धीउ जो ॿार लहण चाहींदा आहिनि, पर मां त वरी अव्हां ते ॿार थी आई आहियां। तू सच्ची चरी आई। औलाद माइट ते ॿार थींदो आहे भला? छो भा, दुश्मन की तबियत ठीक है न? हाँ मां ठीक है। ही पंहिंजा कहिड़ा हाल कया थई? छो मूंखे छा थियो आहे? सॼो ॾींहुं कमरे में बंदि वेठो आहे, असां तोखे नथा वञूं छा? न मां अहिड़ी ॻाल्हि कान्हे। तॾहिं फौजिया जो वञण जो ॾुख अथई? मां फौजिया मुंहिंजी ज़ाल आहे। ज़ालूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, हुनखे तुंहिंजो ख़्यालु हुजे हा त इहा हली न वञे हा। मां उहो अहिड़ी ॻाल्हियूं बर्दाश्त न करे सघिया। हा वो मथा लही आई आहे, कीअं बर्दाश्त करे हा? मां हर कंहिंजी पंहिंजी तबियत आहे। हू अहिड़ी हालतुनि में हिते न रही सघिया। कहिड़ियूं हालतूं? हीअ का नई ॻाल्हि कान पई थी। मर्द टे शादियूं बि कंदा आहिनि, पोइ उहे कीअं रहंदियूं आहिनि? अवां पंहिंजी मर्ज़ी पूरी कई, फौजी अवां जो घर छॾे हली वई। पोइ हाणे हुनजे ख़िलाफ़ ॻाल्हाइण में कहिड़ो फ़ाइदो? फौजिया खे असां घर मां कोन कढियो आहे, पंहिंजी मर्ज़ीअ सां वई आहे। ॿाहिरां छा पढ़ी आई आहे, पाण जहिड़ो कंहिंखे सम्झे ई कान थी। अम्मा प्लीज, छोकिरे ते अलाए कहिड़ो जादू कयो अथसि, कंहिंखे ॻाल्हाइण ई कोन थो ॾिए। फौजी तोखे समुंड एतिरो छो वणंदो आहे? समुंड खे ॾिसी मन अंदरि अजीब एहसास पैदा थींदा आहिनि।
हैबत जा तो रसवारीअ जा ऐं गहराईअ जा एहसास। ऐं तोखे ॾिसी मुंहिंजे मन अंदरि जेके एहसास पैदा थींदा आहिनि तिन जी तोखे ख़बर आहे? ख़बर आहे। भला ॿुधाए तो वञा। प्यार जा एहसास? बस ईअं कोन्हे। छा मतलब? प्यार जो एहसास मामूली ॻाल्हि? हाणे पंहिंजे दिल जूं समूरियूं हसरतूं पूरियूं कजई। अम्मा बाबा पूरी तरह ठीक तो थिए? मां ठीकु आहियां पुट। घर में ख़ुशी थींदी त वेतर ठीकु थी वेंदुसि। पर बाबा डॉक्टर अव्हां खे अञा आराम करण लाइ चयो आहे। डॉक्टरनि जे ॻाल्हियुनि खे छॾे ॾे बाबा। उहे त चवनि था त ॿाहिरां वञी बाईपास कराए अच। तो इहा ॻाल्हि त कान ॿुधाई। घर में अॻे ई घणी परेशानी, वरी इहा ॻाल्हि बि करियां। ख़ुदा जा लख शुक्राना, असांजो सभु परेशानियूं दूर थी वियूं आहिनि। हा, मसइला त सभई हल थी विया। ॿियो तोखे छा खपे? पर तुंहिंजे दिल जे ऑपरेशन वारी ॻाल्हि गणतीअ में विझी छॾियो आहे। तॾहिं त मूं उहा ॻाल्हि घर में कान कई। बाबा अमी भी कमाल था करियो। एडी अहम ॻाल्हि खे सीरियस न था वठो। पुट, मूं लाइ अहम ॻाल्हि अकबर जो राज़ी थियणो। अदा वॾे जे अॻियां शर्मिंदगीअ जो अहसास मूं लाइ हार्ट अटैक खां वधीक ॾुखियो हो। अकबर खे ख़ुदा सम्झ ॾिनी, न त मूंखे त पंहिंजे घर में रहण ज़हर पियो लॻो। इहा फौजिया त मूंखे ॾिठे ई कान थी वणे। अम्मा वीचारी हुई सुठी। जेको थियो सुठो थियो। बाबा अव्हां पंहिंजो ख्याल रखो, ॿाहिरां इलाज कराए अचो। तूं परेशान न थी पुट, मां वेंदुसि, पर पहिरीं अकबर जी शादी कराए पोइ ईंदुसि। शादीअ जी तयारियूं त सभु पूरियूं आहिनि, रुॻो अदा जमाल खे तारीख़ पकी कराइणी आहे। हा, पर इन लाइ त ॻोठ हलणो पवंदो। हेलो हेलो फौजी मां। रॉन्ग नंबर।
हेलो हेलो फौजी, प्लीज फौजी फोन बंद न कर जाए। फौजी तू आई ना तो पंहिंजे हथनि सां मूंखे ख़तम करे छॾियो। अञा पुछींदो त मां आहियां? मां तोसां हिकिड़ो भेरो मिलणु चाहियां थो। ॾिस फौजी, इनकार न कजां। छा ॻाल्हाईंदे? ख़ाली खोखला लफ़्ज़ जंहिंजी का मायने कान हूंदी, को मतलब कोन हूंदो। ॿुध अकबर, तुंहिंजे लाइ इहो बहितर आहे ऐं तोखां वधीक तुंहिंजे घर वारनि लाइ बहितर आहे त तूं मूंखे विसारे छॾ। I can't foresee. I can't foresee. मां जॾहिं पाण खे विसारे सघियुसि उन ॾींहुं तोखे विसारे छॾींदुसि। मूंखे को हक़ कोन्हे तोखे कुझु चवण जो। मां त पहिरीं विसरंदी हुयसि। जेकॾहिं तूं मूंखे यादि बि कंदे त हिन सां मूं ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधाए, तूं मूंसां छो मिलणु चाहीं थो? हिकिड़ो भेरो, सिर्फ़ु हिकिड़ो भेरो मां तोसां ॻाल्हाइणु चाहियां थो। नथो चवीं त तूं मूंसां आख़िरी भेरो मिलणु चाहीं थो? तुंहिंजे घर जा दरवाज़ा त मुंहिंजे लाइ बंदि थी चुका आहिनि, पर मुंहिंजे घर जा दरवाज़ा। हेलो हेलो फौजी, फौजी हेलो 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 फौजी, हेलो फौजी, हेलो फौजी, फौजी फौजी। छा ॻाल्हि आहे? तूं रोनी आई? रोअण तुमखे नंढी नंढी ॻाल्हियुनि ते अची वेंदो आहे। तोखे त ख़बर आहे मां। हा, तूं छा पई चवणु चाहियो? अकबर जी फोन आई हुई। छा थो चए? मूंसां मिलण थो चाहे। मां हुनखे इनकार न करे सघियसि। अचे थो त भले अचे। तालुकात न ख़तम कया आहिनि, असां त न कया आहिनि। अमा तो हुनखे कुझु बि न चइजे। अंदर अच। चाची मां सख्त शर्मिंदो आहियां। फौजिया कमरे में आहे। हुनखे शायदि ख़बर आहे तुंहिंजे अचण जी। मां ॾिठी वियुसि त अलाए छा थियो। मूंखे छा थी? मां तुंहिंजे घर मां निकिरी हेसि ताईं पहुची वियसि। पोइ बि ज़िंदा आहियां। यकीन कर फौजिया, तो खां सिवा पाण खे अकेलो तो समझा। तुंहिंजे घर में त एतिरा सारा माण्हू आहिनि,
तने भी तू चई तो मां अकेलो आया। हाँ फौजिया, एतिरनि सारनि माण्हुनि हूंदे बि तुझी शादी कॾहिं आहे? मूंखे ख़बर न आहे। तुझी शादी आहे तोखे ख़बर न आहे त कॾहिं आहे? मूंखे सचुपचु तो ते ॾाढो रहम पियो अचे। वाकई वाकई तूने महसूस करी थी त आऊं रहम जोॻो आहियां। हाँ, तूं असां औरतुनि खां बि वधीक रहम जोॻो आहे। असां खां गॾु में गॾु माइट पुछंदा त आहिनि। तोखां त हुननि इहो पुछण बि मुनासिब न सम्झियो। वो तो कुछ लिखा है तो बनाओ। अकबर, अकबर तू मुझसे शादी छू कयूं? तो की खबर कान हुई त तुझा माइट कोन मञींदा। मूंखे लॻे थो त तू पंहिंजी जिंद छॾाइण लाइ मूंखे ढाल तौरु इस्तेमालु करणु चाहीं थो। फौजिया, ना फौजिया, इनमें मुझे एतबार करिए ना। मूं तो ते हेॾो सारो एतबार कयो, पर हाणे लॻे थो त मूं ग़लती कई हुई। फौजी, तोखे मूंसां मोहबत कान हुई, उहो तुंहिंजो डपु हुयो, तुझी मजबूरी हुई। फौजी ना, कल तो से मोहब्बत कही हुई। ये वो सागी मोहब्बत है। पर तू सागियो कोन है। यह कहिड़ी मोहब्बत है जे मुझो घर तबाह करे छॾियो। फौजी, मञा तो मुझे याद इन डोह में रंगियल आहिनि। डोरी आया फौजी, डोरी आया। अकबर, स्टॉप इट। प्लीज फौजी, मुझे करे असां ॿिन्ही करे पंहिंजो फ़ैसिलो बदला। प्लीज अकबर, मां मौजूद ते नथी ॻाल्हाइणु चाहियां। जेकॾहिं तूं पंहिंजो फ़ैसिलो न बदलाईंदे त प्लीज मूंखे बि मजबूर न कर। तो जिंदा है तो वो याद रख, तुझो जो जिद असां ॿिन्ही जी जिंदगी तबाह करे छॾी थो। हलीम, तू करे आए? अजय हाणे हाणे। अच्छा वे प्लीज। थैंक यू।
सोहराब साहब, ये मुझे मंगेंदो आहे अलीम। सब खुश आयो? चंगा भला? ठीक ठाक? जो खैर? सब खैर सही। तव्हां कीअं आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। महिरबानी। गुड, सब खैर हो? मामा मामी जन खुश आहिनि? सब खैर हो। पर तूं कीअं आहीं? मां बि ठीकु आहियां। भला चांहि हलंदी? ज़रूरु हलंदी। सोहराब साहब, पाक पट्टे वाले की चाह ला चाहिए प्लीज। जी बेहतर। मेहरबानी। जी हाणे ॿुधाए, पूछ तो की आयो आहीं? तुंहिंजी सिक लॻी, उन करे हलियो आहियां। इहा कहिड़ी सिक आहे जेका एतिरे अरसे खां पोइ थी लॻे? सिक त हर वक़्तु आहे, पर कमकारियूं आहिनि, छा कजे। भला घर विया आहिनि? बाबा या मां तोखे यादि कंदा रहनि था? ऐं सिधो तो वटि आयो आहियां। एतिरी सिक? छो, तोखे एतबार नथो अचे? अवां मर्दनि ते कहिड़ो एतबार? छो? वो मुंहिंजी दोस्त आहे न, फौजिया, तूं सुञाणीस न? हा हा, जंहिं अमेरिका में शादी कई हुई। हा, हुनजो मुड़ुसु ॿी शादी पियो करे। वाकई? पर छो? सबब खे का अहमियत आहे छा? अवां मर्दनि वटि सवे सबब आहिनि, उहे कंहिंजी ज़िंदगी भले तबाह थी वञे। ॾाढी कावड़ आहे तोखे। मूंखे उन करे अञा चांहि बि न मिली आहे। पटे वालो मवाली आहे, अलाह जे केॾा गुम थी वियो। चङो घर था हलूं, उते हली पीअंदासीं। हलो। मासी, फौजिया कीअं आहे? सॼो ॾींहुं कमरे में बंदि पई आहे। हा, अहिड़ियुनि हालतुनि में माण्हू जी ज़हनी कैफ़ियत बि अजीब थी वेंदी आहे। हुनजो पंहिंजो पाण खे ईअं कमरे में बंदि करे छॾणु सुठो न आहे। मां त घणो थी चवांसि, पर तोखे त ख़बर आहे उहा पंहिंजी मर्ज़ी वारी आहे। हा, पर हुनजो ईअं रहणु ठीकु न आहे। तूं ई सम्झाइसि, शायदि तुंहिंजो चयो मञी वठे। फौजिया मुंहिंजो चवणु मञींदी? ठीकु आहे मासी, मां कोशिशि करे थो ॾिसां। बल्कि असां ॿई गॾिजी कोशिशि कंदासीं त फौजिया इन ज़हनी बहिरान मां निकिरी अचे। मां फौजिया खे तुंहिंजो ॿुधायां थी। फौजिया, तूं ठीकु आहीं? छो, तोखे बीमार थी लॻां छा? तव्हां डॉक्टर बि अजीब आहियो, माइटनि जे घर पे ॼण मरीज़ ॾिसण था अचो। छा कजे, बसि मरीज़नि सां ॻाल्हाए ॻाल्हाए ज़बान ई कुझु अहिड़ी थी वई आहे। डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं एतिरा ॾींहं हुई किथे? मूं अव्हां खां कुझु पुछियो हो? हिते ई हुअसि। मां त अक्सर ईंदो रहंदो आहियां मासीअ सां मिलण। पर तूं मूंसां मिलण त कॾहिं बि कोन आई। हा फौजिया, मां चाहियो त थे, पर मूं परायो घर मुनासिब कोन सम्झो। परायो घर? हा, मुंहिंजो पंहिंजो घर आहे ई किथे। छो फौजिया, ही तुंहिंजो पंहिंजो घर आहे। अॼु मूंखे ख़बर पई तूं आई आहीं त मां हलियो आयुसि तोसां मिलण। न, ही तुंहिंजी मासीअ जो घर आहे। फौजिया, पर तुंहिंजो बि त आहे। शादीअ खां पोइ माइटनि जो घर औरत लाइ परायो बणिजी वेंदो आहे।
मुझे लाइ हाणे सब घर पर आया आहिनि। I'm sorry फौजिया, ये थियण न खपंदो हो। I'm really very sorry। तू ॻाल्हाई त ईअं पियो ॼण को मरी वियो हुजे ऐं तूं उज़र ख़्वाही करण आयो हुजे। न फौजिया, मुंहिंजो इहो मतिलबु त कोन हो। जेकॾहिं तूं मूंसां हमदर्दी करण आयो आहीं त इहा तुंहिंजी भुल आहे। मां त पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां ऐं मूंखे कंहिंजी बि हमदर्दी जी ज़रूरत कान्हे। असीं सभु गॾिजी तव्हां खां माफ़ी वठण आया आहियूं। बस मियां मोहम्मद अली खान, बाबा जेको थी वियो सो थी वियो। लिखे जा लेख आहिनि, हिन में कंहिंजो कहिड़ो ॾोह आहे हाणे। हा दा, पर ॾोह त असांजो आहे न। हिकिड़े अकबर जी ग़लती सॼे घर जी ग़लती आहे। न न न मियां मोहम्मद अली खान, अकबर खे मां बि पंहिंजो बचो थो सम्झां ऐं हूअं बि वॾनि जो कमु आहे त बचनि जूं ग़लतियूं माफ़ कजनि। तव्हांजा वॾा वणंदा, असीं तव्हांजा इहे थोरा लाहे की न सघंदासीं। थोरनि लाहिण जी कहिड़ी ॻाल्हि आहे भेण, पंहिंजो पाण में घाटी वादी थी वेंदी आहे बाबा। हिन जा कहिड़ा लेखा कबा पाण में। अदा, पोइ भला शादीअ जी तारीख़ पकी करे छॾियूं। हाँ मियां मोहम्मद अली खान, बाबा ज़ैनब कल्ह बि तव्हांजी हुई, अॼु बि तव्हांजी आहे बाबा। बस का बि तारीख़ रखी छॾियो। एतिरी देर खां फोन जी घंटी पई वॼे, खणी ॿुधी कोन थी त केरु आहे? फोन ते अलाए कीअं ॻाल्हाए पियो। हेलो, हाँ न यार, मां बाथरूम में हुउसि। हाँ हाँ हाँ, मां अधु कलाक में तयारु थी वेंदुसि। चङो, ओके। यो धोबी कपड़ा आंदा आहिनि मुंहिंजा? अलाए जी, तोखां त मां पुछी थी अचां। बस बस ठहियो, पुछी था सघां थो। छोकिरी, ओ छोकिरी, बाबा कपड़ा आंदा आहिनि धोबीअ? सरकार, सूबेदार साहब अला भला कहिड़ो हुकुम आहे बाबा? बाबा कमदार पाण आहियूं फ़क़ीर माण्हू, फ़क़ीर माण्हुनि जा कहिड़ा हुकुम थींदा आहिनि सूबेदार साहब। साईं, अव्हां जे करे मथियां साहब नाराज़ थी विया आहिनि बाबा। बाबा पोइ हिन में मुंहिंजो त को ॾोह कोन्हे न पुट? न साईं, ॾोह त मुंहिंजो आहे। सूबेदार साहब भाया पियो त तूं नौकरीअ में को नओं नओं आयो आहीं। न साईं, पर हिते नओं आहियां। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ बाबा,
जिंदगीअ में जेकॾहिं तोखे तरक़ी करणी आहे त बाबा माण्हू माण्हूअ खे सुञाण लाइ अखि थार। सरकार सूबेदार साहब आहे नौजवान माण्हू, जवानी आहे दरिया वांगुर, सो जोश बि घणो ऐं तकड़ बि घणी। हा बाबा, दरिया जी फूह जवानी हूंदी आहे 2-3 महीना, पोइ किथे पाणी बीठो हूंदो आहे बाबा, किथे वारी पई उॾामंदी आहे। बस सरकार, सूबेदार साहब हाणे उमेद त थोरी ॻाल्हि मां घणो कुझु सम्झी वियो हूंदो बाबा। हा, सूबेदार साहब नौकरी हूंदी आहे टोकरी बाबा, कॾहिं किथे कॾहिं किथे। असांजा इहे फ़क़ीराणा गुफ़्ता हमेशह हर हंधि तोखे पिया कम ईंदा। समझी वियो साईं, आईंदा वांगे शिकायत न थींदी बाबा। खुश हूंदे बाबा, खुश हूंदे, खुश हूंदे। हाँ बाबा, कमदार जी बाबा। साईं बाबा सूबेदार साहब जी का खिदमत चाकरी कर रहे। हाजिर मुंहिंजा बाबा, हाजिर। चङो बाबा, खुदा बस। कीअं थो भाई सूबेदार साहब, मूं तोखे चयो न असांजी सरकार दरवेश आहे, दरवेश। अलाए यार, मां तो सोचींदो पियासि त साईं जन जी कावड़ लहंदी अलाए न। अरे बाबा, सरकार दरिया ते लहन बाबा, तूं हली आए दिल जो मेर धोई छॾियऊं। कमदार साईं जन खे मुंहिंजी पारत करे छॾ यार, बचड़ी वाल माण्हू आहियां, किथे रुली न वञा। सूबेदार साहब, तूं को फिक्र ई न कर। अरे बाबा, तुंहिंजा वॾा वॾा ऑफिसर बि सरकार जा सलामी अथई। सरकार जन त वॾी ॻाल्हि आहे न, पर माण्हू तूं बि भलो आहीं कमदार। सूबेदार साहब बानो हुया, खादम सफ़ा, कॾहिं आज़माए ॾिस न। पोइ संगत पक्की? पक्की न त रही वियो कच्ची सूबेदार साहब। जी सर, जी सर। सर, सभ खां पहिरीं त उन्हनि माण्हुनि खे पकड़णो पवंदो जेकी धाड़ेलनि खे मानियूं खाराइनि था ऐं सामान पहुचाइनि था। जी सर। पर असां रुसूख वारनि माण्हुनि खे त हथ नथा लाए सघूं सर। हा सर। जी। हेलो हेलो। शुक्र जो लाइन कटी, जान छुटी। मास्तर खे वठी तव्हां हाल अहवाल पुछूंसि। ठीक है, तू हल। अरे तू मास्तर आहीं या पाथारीदार आहीं? गूंगो आहीं छा? मां तोखां पियो पुछां। साईं, अवां सुवाल ही अहिड़ो कयो आहे, मां हुनजो छा जवाब ॾियां? जवाब न ॾियण माना कबूलदार थियण। कोर्ट में हुजी त टीप खाई वञी। साईं, मुंहिंजो ॾोह धाड़ेलनि खे पाण वटि रहाई थो, मानियूं खाराई थो, मथां पुछी थो ॾोह? साईं, मां पढ़ियल लिखियल ऐं सरकारी मुलाज़िम आहियां, मूंखे ख़बर आहे त ॾोह छा थींदो आहे। त पढ़ियल लिखियल ऐं सरकारी मुलाज़िमनि खे इहा इजाज़त आहे त उहे भली ॾोह कनि। मूं ईअं त कोन चयो साईं, पर मां मुंहिंजी ॻाल्हि आराम सां ॿुधो त सही। ॾिस मास्तर, घणी होशियारी न ॾेखार। अञा त तोखे सिर्फ़ लाकअप में रखियो अथमि, चालान थी वई त ॻरी वेंदे। वस वारा आहियो साईं, मां मिसकीन मास्तर माण्हू छा कंदसि? सदोरे धाड़ेल जो संगती ऐं मिसकीन? सूबेदार साहब, मां धाड़ेलनि जो संगती न आहियां। कुझु ॾींहं अॻु सदोरो धाड़ेल तुंहिंजे स्कूल में राति जो अची रहियो हो ऐं तो हुनजी वॾी दावत कई हुई। मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि। सदोरो पंहिंजे टोले सां बराबरि आयो हो, पर हिन स्कूल में सोरी रही मानी ठाराई हुई। ईअं त सभु को चवंदो आहे त धाड़ेलनि असां वटि ज़ोरीअ मानी ठहिराई हुई। सूबेदार साहब, पंहिंजे साह बचाइण लाइ माण्हू धाड़ेलनि अॻियां मजबूर थियो पवनि।
मूं ॿुधो आहे त सदोरो ज़मींदारनि खे जेके चिठियूं मोकिलींदो आहे उहे तोखां ई लिखाईंदो आहे। न साईं, अखरनि जी भेट कराए ॾिसो, जे मुंहिंजा हथ अखर हुजनि त पोइ भल जेका सज़ा वणे सा ॾियो। ठीकु आहे, फ़िलहाल त लॉकअप में आराम कर, पोइ ॾिसंदासीं। हिन खां वठी वञ। हलो साहब। वाह, ही अमरा केरन बाबू यूसुफ ढग्गा आहिनि, ॿियो केरु? ढग्गा, हा। किथां आया आहिनि? हे परे ई जा आहिनि। कया आंदनि? हे रहंदनि ॿियो के? ओ रहंदा तोखे विकिणी विया आहिनि? हा। सदोरा तो बि जांचे जूचे वरता हूंदा, बाहि जे तो त का सण बि धुरा। ॿियो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम नूरुल खान। यूसुफ खान खुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। तू खुश आहीं? अल्लाह जी खैर। नूरुल आओ, या ॿार ढगनि खे वठी ॿार हवा खाराए, असांखे पाण में कुझु ॻाल्हाइणो आहे। उथो उथड़ो। हलो कमाल, तू भी गॾु वञी। भाऊ यूसुफ, हाल अहवाल ॾे, कीअं अचणु थियो? बसि यार सदोरा खान, ॿुधोसीं त तूं कावड़जी पियो आहीं। सरकार वॾी चयो त वञी सदोरे खान सां ॻाल्हाए अचु। सरकार असांजो साईं आहे, असां ते थोरा आहिनि संदसि। आओ शुक्र शुक्र, घटि में घटि थोरा त मञी थो। भाऊ यूसुफ, सरकार जन जा असां ते थोरा बराबरि आहिनि, पर असीं बि संदसि आई वेल कम ईंदा आहियूं। ईअं आहे की न? ईअं त बराबरि आहे सदोरा, पर सरकार वॾी हमेशह तोखे पंहिंजो माण्हू सम्झो आहे। माण्हू असीं कंहिंजा बि न आहियूं। हयातीअ तो आसरो पले हलंदा वतऊं त पंहिंजी मुड़सीअ ते। हा, ईअं त बराबरि आहे, पर सदोरा माण्हू जी पुठ मज़बूत हुजण बि ज़रूरी आहे। पुठियां तो जहिड़ा जो संगती वेठा आहिनि, मां त हूअं ई तुंहिंजो बानो आहियां। भाऊ यूसुफ, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, पुछ। सुभाणे पुलिस सां मुक़ाबलो थियो त न की सरकार जन असांजे पारो अची विढ़ंदा? न को तूं ई दे। उहे त चवनि था त ॿाहिरां वञी बाईपास कराए अच। तो इहा ॻाल्हि त कान ॿुधाई। घर में अॻे ई घणियूं परेशानियूं, वरी इहा ॻाल्हि बि करियां। ख़ुदा जा लख शुक्राना, असांजूं सभु परेशानियूं दूर थी वियूं आहिनि। हा, मसाला त सभई हल थी विया, ॿियो तोखे छा खपे? पर तुंहिंजे दिलि जे ऑपरेशन वारी ॻाल्हि गणतीअ में विझी छॾियो आहे। तॾहिं त मूं उहा ॻाल्हि घर में कान कई। पापा, अमी बि कमाल था करियो, एॾी अहम ॻाल्हि खे सीरियस न था वठो। पुट, मूं लाइ अहम ॻाल्हि अकबर जो राज़ी थियणो। अदा वॾे जे अॻियां शर्मिंदगीअ जो अहसासु मूं लाइ हार्ट अटैक खां वधीक ॾुखियो हो। अकबर खे ख़ुदा सम्झ ॾिनी, न त मूंखे त पंहिंजे घर में रहण ज़हर पियो लॻो। इहा फौजिया त मूंखे ॾिठे ई कान थी वणे। अम्मा वीचारी हुई सुठी। जेको थियो सुठो थियो। बाबा, अव्हां पंहिंजो ख़्यालु रखो, ॿाहिरां इलाज कराए अचो। तूं परेशान न थी पुट, मां वेंदुसि, पर पहिरीं अकबर जी शादी कराए पोइ वेंदुसि। शादीअ जी तयारियूं त सभु पूरियूं आहिनि, रुॻो अदा जमा लाइ तारीख़ पकी कराइणी आहे। हा, पर इन लाइ त ॻोठ हलणो पवंदो।
हेलो हेलो फौजी माँ रॉन्ग नंबर। हेलो हेलो फौजी प्लीज फौजी फोन बंद कर जाए। फौजी तू आई ना तो पंहिंजे हथनि सम खे ख़त्म करे छॾियो। अञा पुछी थो त मां आहियां? मां तोसां हिकिड़ो भेरो मिलणु चाहियां थो। ॾिस फौजी इनकार न कजां। छा ॻाल्हाईंदी? ख़ाली खोखला लफ़्ज़ जंहिंजी का मायने कान हूंदी, को मतलब कोन हूंदो। ॿुध अकबर, तुंहिंजे लाइ इहो बहितर आहे ऐं तोखां वधीक तुंहिंजे घर वारनि लाइ बहितर आहे त तूं मूंखे विसारे छॾ। I can't foresee. I can't foresee. मां जॾहिं पाण खे विसारे सघियुसि उन ॾींहुं तोखे विसारे छॾींदुसि। मूंखे को हक़ कोन्हे तोखे कुझु चवण जो। पर मां त पहिरीं विसरल हुयसि। जेकॾहिं तूं मूंखे यादि बि कंदे त हिन सां मूं ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधाए तूं सां छो मिलणु चाहीं थो? हिकिड़ो भेरो, सिर्फ़ हिकिड़ो भेरो मां तोसां ॻाल्हाइणु चाहियां थो। नथो चवीं त तूं मूंसां आख़िरी भेरो मिलणु चाहीं थो? तुंहिंजे घर जा दरवाजा त मुंहिंजे लाइ बंदि थी चुका आहिनि, पर मुंहिंजे घर जा दरवाजा। हेलो हेलो फौजी फौजी हेलो 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 फौजी हेलो फौजी हेलो फौजी 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 छा ॻाल्हि आहे? तूं रोनी आई? रोअण तुमखे नंढी नंढी ॻाल्हियुनि ते अची वेंदो आहे। तोखे त ख़बर आहे मां। हा, तूं छा पई चवणु चाहियो? अकबर जी फोन आई हुई। छा थो चए? मूंसां मिलण थो चाहे। मां हुनखे इनकार न करे सघियसि। अचे थो त भले अचे, तालुकात न ख़त्म कया आहिनि, असां त न कया आहिनि। अमा तो हुनखे कुझु बि न चइजे। अच पुट, अंदर अच। चाची मां सख्त शर्मिंदो आहियां। फौजिया कमरे में आहे, हुनखे शायदि ख़बर आहे तुंहिंजे अचण जी। मां ॾिठी वियुसि त अलाए छा थियो।
मूंखे छा थींदो? मां तुंहिंजे घर मां निकिरी हेसि ताईं पहुची वियसि ऐं पोइ बि ज़िंदा आहियां। यकीन कर फोसिया, तो का सिवा पाण खे अकेलो तो समझा। तुंहिंजे घर में त एतिरा सारा माण्हू आहिनि, तॾहिं बि तूं चवहीं त मां अकेलो आहियां। हाँ फोसिया, एतिरनि सारनि माण्हुनि हूंदे बि तुंहिंजी शादी कॾहिं आहे? मूंखे ख़बर न आहे। तुंहिंजी शादी आहे, मूंखे ख़बर न आहे त कॾहिं आहे? मूंखे सचुपचु तो ते ॾाढो रहम पियो अचे। वाकई तुम महसूस करी थी त रहम जोगो आहियां। हाँ, तूं असां औरतुनि खां बि वधीक रहम जोगो आहे। असां खां गॾु में गॾु माइट पुछंदा त आहिनि, तोखां त हुननि इहो पुछण बि मुनासिब न सम्झियो। मुझका कुछ लिखा है तो कोना। अकबर तू मुझसे शादी छो कयूं? तो की ख़बर कान हुई त तुझा माइट कोन मञींदा। मूंखे लॻे थो त तू पंहिंजी जिंद छॾाइण लाइ मूंखे ढाल तौरु इस्तेमालु करणु चाहीं थो। फोसिया, न फोसिया, इन्हें मुझे एतबार करी ना। मूं तो ते हेॾो सारो एतबार कयो, पर हाणे लॻे थो त मूं ग़लती कई हुई। फोसी, तोखे मूंसां मोहबत कान हुई, उहो तुंहिंजो डपु हुयो, तुंहिंजी मजबूरी हुई। फोसी न, कल तो से मोहब्बत कई हुई, वो सागी मोहब्बत है। पर तू सागियो कोन है। यहाँ कहिड़ी मोहब्बत आहे जे मुंहिंजो घर तबाह करे छॾियो। मञा थो मुझा हथ इन डोह में रंगीला आहिनि। डोरी आया पोसी, डोरी आया। अकबर स्टॉप इट। प्लीज फोसी, मुझे करे असां ॿिन्ही जे करे पंहिंजो फैसलो बदला। प्लीज अकबर, मां मौजूद ते नथी ॻाल्हाइण चाहियां। जेकॾहिं तूं पंहिंजो फैसलो न बदलाईंदे त प्लीज मूंखे बि मजबूर न कर। ये तो सिद्ध है, तो वो याद रख, तुझो यो सिद्ध असां ॿिन्ही जी ज़िंदगी
तबाह करे छॾे थो। अलीम तू कॾहिं आए? अॼु ऐं हाणे हाणे। अच्छा अच्छा वे प्लीज। थैंक यू। सोहराब साहब ये मुझे मंगेंदो आहे अलीम। सब खुश आयो? चंगा भला ठीक ठाक ॿियो ख़ैर? सब खैर सही। तव्हां कीअं आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। महिरबानी। गुड सब खैर हो? मामा ई मामी जन खुश आहिनि? सब खैर हो। पर तूं कीअं आहीं? मां बि ठीकु आहियां। भला चांहि हलंदी? ज़रूरु हलंदी। सोहराब साहब ॿाहिरि पटे वाले खे चाह लाइ चइजांइ प्लीज। जी बेहतर। महिरबानी। जी हाणे ॿुधाए ओचितो कीअं आयो आहीं? तुंहिंजी सिक लॻी उन करे हलियो आहियां। इहा कहिड़ी सिक आहे जेका एतिरे अरसे खां पोइ थी लॻे? सिक त हर वक़्तु आहे पर कमकारियूं आहिनि छा कजे। भला घर विया आहीं? बाबा ऐं अम्मा तोखे यादि कंदा रहनि था? ऐं सिधो तो वटि आयो आहियां। एतिरी सिक? छो तोखे एतबार नथो अचे? अव्हां मर्दनि ते कहिड़ो एतबार? छो? वो मुंहिंजी दोस्त आहे न फौजिया, तूं सुञाणीस न? हा हा जंहिं अमेरिका में शादी कई हुई। हा हुनजो मुड़ुस ॿी शादी पियो करे। वाकई? पर छो? सबब खे का अहमियत आहे छा? अव्हां मर्दनि वटि सवे सबब आहिनि। पोइ कंहिंजी ज़िंदगी भले तबाह थी वञे। ॾाढी कावड़ आहे तोखे। मूंखे उन करे अञा चांहि बि न मिली आहे। पटे वालो मवाली आहे। अलाह जे केॾा गुम थी वियो। चङो घर था हलूं उते हली पीअंदासीं। हलो। मासी फौजिया कीअं आहे? सॼो ॾींहुं कमरे में बंदि पई आहे। हा अहिड़ियुनि हालतुनि में माण्हू जी ज़हनी कैफ़ियत बि अजीब थी वेंदी आहे। हुनजो पंहिंजो पाण खे ईअं कमरे में बंदि करे छॾणु सुठो न आहे। मां त घणो थी चवांसि पर तोखे त ख़बर आहे वो पंहिंजी मर्ज़ी वारी आहे। हा पर हुनजो ईअं रहणु ठीकु न आहे। तूं ई सम्झाइसि शायदि तुंहिंजो चयो मञी वठे। फौजिया मुंहिंजो चवणु मञींदी? ठीकु आहे माफ़ी मां कोशिशि करे थो ॾिसां। बल्कि असां ॿई गॾिजी कोशिशि कंदासीं त फौजिया इन ज़हनी बहिरान मां निकिरी अचे। मां फौजिया खे तुंहिंजो ॿुधायां थी। फौजिया तूं ठीकु आहीं? छो तोखे बीमार थी लॻां छा? तव्हां डॉक्टर बि अजीब आहियो। माइटनि जे घर में ॼण मरीज़ ॾिसण था अचो। छा कजे बसि मरीज़नि सां ॻाल्हाए ॻाल्हाए ज़बान ई कुझु अहिड़ी थी वई आहे। डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं हेतिरा ॾींहं हुई किथे? मूं अव्हां खां कुझु पुछियो हो? हिते ई हुअसि। मां त अक्सर ईंदो रहंदो आहियां मासीअ सां मिलण। पर तूं मूंसां मिलण त कॾहिं बि कोन आई। हा फौजिया मां चाहियो त थे पर
मूं पराए घर मुनासिब कोन समझो। परायो घर? हाँ, मुझे पंहिंजो घर आहे ही किथे। छो फौजिया, ये तुझो पंहिंजो घर है। अज मुझे खबर पई तू आई आई तो मां हलियो आयसि तोसां मिलण। न, ये तुझी मासी जो घर आहे। फौजिया, पर तुझो त आहे। शादीअ खां पोइ माइटनि जो घर औरत लाइ परायो बणिजी वेंदो आहे। मुंहिंजे लाइ त हाणे सभु घर पराया आहिनि। I'm sorry फौजिया, ये थियण न खपंदो हो। I'm really very sorry। तू ॻाल्हाई त ईअं पियो ॼण को मरी वियो हुजे ऐं तूं उज़र ख़्वाही करण आयो हुजे। न फौजिया, मुझे इहो मतलब तो कोन हो। जेकॾहिं तूं मूंसां हमदर्दी करण आयो आहीं त इहा तुंहिंजी भुल आहे। मां त पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां ऐं मूंखे कंहिंजी बि हमदर्दी जी ज़रूरत कान्हे। असीं सभु गॾिजी तव्हां खां माफ़ी वठण आया आहियूं। बस मियां उमेद अली खान बाबा जेको थी वियो सो थी वियो। लिखे जा लेख आहिनि हिन में कंहिंजो कहिड़ो ॾोह आहे हाणे। हा दा, पर ॾोह त असांजो आहे न। हिकिड़े अकबर जी ग़लती सॼे घर जी ग़लती आहे। न न न मियां उमेद अली खान, अकबर खे मां बि पंहिंजो बचो थो सम्झां ऐं हूअं बि वॾनि जो कमु आहे त बचनि जूं ग़लतियूं माफ़ कजनि। तव्हांजा वॾा वणंदा, असीं तव्हांजा इहे थोरा लाहे की न सघंदासीं। थोरनि लाहिण जी कहिड़ी ॻाल्हि आहे फिर, पंहिंजो पाण में घाटी वादी थी वेंदी आहे बाबा। हिन जा कहिड़ा लेखा कबा पाण में। अदा, पोइ भला शादीअ जी तारीख़ पकी करे छॾियूं। हाँ मियां उमेद अली खान, बाबा ज़ैनब कल्ह बि तव्हांजी हुई, अॼु बि तव्हांजी आहे बाबा। बस का बि तारीख़ रखी छॾियो। एतिरी देर खां फोन जी घंटी पई वॼे, खणी ॿुधी कोन्ही त केरु आहे? फोन ते अलाए चे कीअं ॻाल्हाए पए। हेलो, हाँ न यार, मां बाथरूम में हुउसि। हा हा हाँ, मां अधु कलाक में तयार थी वेंदुसि। चङो, ओके। यो धोबी कपड़ा न मुंहिंजा? अलाए जे तोखां त मां पुछी थी अचां। बस बस ठहियो, पुछी था सघां थो। छोकिरी, ओ छोकिरी, बाबा कपड़ा आंदा आहिनि धोबीअ? सरकार, सूबेदार साहब भला भला कहिड़ो हुकुम आहे बाबा?
बाबा कमदार पाण आहियूं फ़क़ीर माण्हू। फ़क़ीर माण्हुनि जा कहिड़ा हुकुम थींदा आहिनि सूबेदार साहब। साईं अवां जे करे मथियां साहब नाराज़ थी विया आहिनि बाबा। बाबा पोइ इन में मुंहिंजो त को ॾोह कोन्हे न पुट। न साईं ॾोह त मुंहिंजो आहे। सूबेदार साहब भाया पियो त तूं नौकरीअ में को नओं आयो आहीं। न साईं पर हिते नओं आहियां। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ बाबा, ज़िंदगीअ में जेकॾहिं तोखे तरक़ी करणी आहे त बाबा माण्हू माण्हूअ खे सुञाण लाइ अखि थार। सरकार सूबेदार साहब आहे नौजवान माण्हू, जवानी आहे दरिया वांगुरु, सो जोश बि घणो ऐं तकड़ बि घणी। वाह बाबा दरिया जी फूह जवानी हूंदी आहे 2-3 महीना, पोइ किथे पाणी बीठो हूंदो आहे बाबा, किथे वारी पई उॾामंदी आहे। बस सरकार सूबेदार साहब हाणे उमेद त थोरी ॻाल्हि मां घणो कुझु सम्झी वियो हूंदो बाबा। हाँ सूबेदार साहब नौकरी हूंदी आहे टोकरी बाबा, कॾहिं किथे कॾहिं किथे। असांजा इहे फ़क़ीराणा गुफ़्ता हमेशह हर हंधि तोखे पिया कम ईंदा। समझी वियो साईं, आईंदा अव्हां खे शिकायत न थींदी बाबा। ख़ुशि हूंदे बाबा, ख़ुशि हूंदे, ख़ुशि हूंदे। हाँ बाबा कमदार। जी बाबा साईं। बाबा सूबेदार साहब जी का ख़िदमत चाकरी कर रहे। हाज़िर मुंहिंजा बाबा हाज़िर। चङो बाबा, ख़ुदा हाफ़िज़। कीअं थो भाई सूबेदार साहब, मूं तोखे चयो हो न असांजी सरकार दरवेश आहे दरवेश। अलाए यार मां त सोचींदो पियासि त साईं जन जी कावड़ लहंदी अलाए न। अरे बाबा सरकार दरिया ते लहनि बाबा, तूं हली आए दिल जो मेर धोई छॾियऊं। कमदार साईं जन खे मुंहिंजी पारत करे छॾ यार, बचड़ी वाल माण्हू आहियां, किथे रुली न वञा। सूबेदार साहब तूं को फिक्र ई न कर। अरे बाबा तुंहिंजा वॾा वॾा ऑफिसर बि सरकार जा सलामी अथई। सरकार जन त वॾी ॻाल्हि आहे न, पर माण्हू तूं बि भलो आहीं कमदार। सूबेदार साहब बानो हुया खादम सफ़ा, कॾहिं आज़माए ॾिस न। पोइ संगत पक्की। पक्की न त रही वियो कच्ची सूबेदार साहब। जी सर, जी सर। सर सभ खां पहिरीं त उन्हनि माण्हुनि खे पकड़णो पवंदो जेकी धाड़ेलनि खे मानियूं खाराइनि था ऐं सामान पहुचाइनि था। जी सर। पर असां रुसूख वारनि माण्हुनि खे त हथ नथा लाए सघूं सर। हा सर जी। हेलो हेलो, शुक्र जो लाइन कटी, जान छुटी। मास्तर खे वठी तव्हां हाल पुछूंसि। ठीकु आहे तूं हल। अरे तूं मास्तर आहीं या पाथारीदार आहीं? गूंगो आहीं छा? मां तोखां पियो पुछां। अवां सुवाल ई अहिड़ो कयो आहे, मां हुनजो छा जवाब ॾियां? जवाब न ॾियण माना कबूलदार थियण। कोर्ट में हुजी त टीप खाई वञी। साईं मुंहिंजो ॾोह धाड़ेलनि खे पाण वटि रहाई थो, मानियूं खाराई थो, मथां पुछी थो ॾोह? साईं मां पढ़ियल लिखियल ऐं सरकारी मुलाज़िम आहियां, मूंखे ख़बर आहे त ॾोह छा थींदो आहे। त पढ़ियल लिखियल ऐं सरकारी मुलाज़िमनि खे इहा इजाज़त आहे त उहे भली ॾोह कनि। मूं ईअं त कोन चयो साईं, पर मां मुंहिंजी ॻाल्हि आराम सां ॿुधो त सही। ॾिस मास्तर, घणी होशियारी न ॾेखार। अञा त तोखे सिर्फ़ लाकअप में रखियो अथमि, चालान थी वई त ॻरी वेंदे। बस वारो आहियो साईं, मां मिसकीन मास्तर माण्हू छा कंदसि? सदो ऐं धाड़ेल जो संगती ऐं मिसकीन
सूबेदार साहब मां धाड़ेलन जो संती न आहियां। कुछ ॾींहं अॻु सदोरो धाड़ेल तुंहिंजे स्कूल में राति जो अची रहियो हो ऐं तो हुनजी वॾी दावत कई हुई। मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि। सदोरो पंहिंजे टोले सां बराबरि आयो हो, पर हिन स्कूल में सोरी रही मानी ठाराई हुई। ईअं त सभु को चवंदो आहे त धाड़ेलनि असां वटि ज़ोरीअ मानी ठहराई हुई। सूबेदार साहब पंहिंजे साह बचाइण लाइ माण्हू धाड़ेलनि अॻियां मजबूर थियो पवनि। मूं ॿुधो आहे त सदोरो ज़मींदारनि खे जेके चिठियूं मोकिलींदो आहे उहे तोखां ई लिखाईंदो आहे। न साईं, अखरनि जी भेट कराए ॾिसो। जे मुंहिंजा हथ अखर हुजनि त पोइ भल जेका सज़ा वञे बि साॼो। ठीकु आहे, फ़िलहाल त लाकअप में आराम कर, पोइ ॾिसंदासीं। हिन खां वठी वञ। हलो उस्ताद। ही अमरा केरन भाऊ यूसुफ ढगा आहिनि, ॿियो केरनि? ढगा? हा, किथां आया आहिनि? परे जा आहिनि। कया आंदनि? हे रहंदनि ॿियो के? ओ रहंदा तोखे विकिणी विया आहिनि? हा। सदोरा तो बि जाचे जूचे वरिता हूंदा, बाहि जे तो त का सण बि दुरा। ॿियो अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम नूरुल खान। यूसुफ खान खुश आहियां? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। तूं खुश आहीं? अल्लाह जी खैर। नूरुल आओ या ॿारनि ढगनि खे वठी ॿार हवा खाराए, असांखे पाण में कुझु ॻाल्हाइणो आहे। उथो उथड़ो। हलो कमाल, तूं बि गॾु वञी। भाऊ यूसुफ, हाल अहवाल ॾे, कीअं अचणु थियो? बसि रे यार सदोरा खान, ॿुधोसीं त तूं कावड़जी पियो आहीं। सरकार वॾी चयो थो सदोरे खान सां ॻाल्हाए अच। सरकार असांजो साईं आहे, असां बि थोरा आहिनि संदसि। आओ शुक्र शुक्र, घटि में घटि थोरा त मञी थो। भाऊ यूसुफ, सरकार जन जा असां ते थोरा बराबरि आहिनि, पर असीं बि संदसि आई वेले कम ईंदा आहियूं। ईअं आहे की न? ईअं त बराबरि आहे सदोरा, पर सरकार वॾी त हमेशह तोखे पंहिंजो माण्हू सम्झो आहे। माण्हू असीं कंहिंजा बि न आहियूं। हयातीअ तो आसरो पले हलंदा बताऊं त पंहिंजी मुड़सीअ ते। हा, ईअं त बराबरि आहे, पर सदोरा माण्हू जी पुठ मज़बूत हुजण बि ज़रूरी आहे। पुठियां तो जहिड़ा जो संगती वेठा आहिनि, मां त हूअं ई तुंहिंजो बानो आहियां। भाऊ यूसुफ, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, पुछ, सुभाणे पुलिस सां मुक़ाबलो थियो त नकी सरकार जन असांजे पारो अची विढ़ंदा? को तूं ई दे। सुभाणे पुलिस सां मुक़ाबलो थियो त नकी सरकार जन असांजे पारो अची विढ़ंदा? को तूं ई दे। बस बस ठहियो, तो त यार ॻाल्हि ई ख़तम करे छॾी। भला तूं एतिरो त ॿुधाए त कावड़ियो छा ते आहीं?
सेठ जे पुट खे असांजे टोले खयो तो वटि अमानत करे छॾे वियासीं। छोकिरो वञी माइटनि खे मोटी मिलियो पर असांखे टको बि न मिलियो। छो? तूं छा थो सम्झी त असीं पैसा वठी खाई वियासीं? बाक़ी छोकिरो माइटनि खे मुफ़्त में मिलियो। सदोरा खान पत करी न त हिकिड़ो पैसो बि हराम आहे जेकॾहिं असांखे मिलियो हुजे। छो? सेठ सुञो सखणो आहे छा? सेठ सुञो सखणो कोन्हे को, पर सरकार वॾीअ ते संगत जा तमाम वॾा ॿार अची पिया। जे सरकार जन खे बि ॾोकड़ न मिलिया पोइ भाई असां बि हथ खयो। सदोरा हींअर ॻाल्हि ॿुधी अथई, संगत में कुपत कान कबी। अरे बस ठहियो यार ठहियो। भला हिकिड़ो कमु कर, हिकिड़ो न 10 कम चओ 10। ॿुधो आहे त सूबेदार तोसां ठही वियो आहे। मां तोखे बि सभु ख़बरूं थी पवनि ॿियो। अदा ॻाल्हि ॿुधी अथई, ठहियो अञा कोन्हे, बाक़ी पर लाइन ते आणियासीं पियो, अची वेंदो। यार असांजे करे हिकिड़े वीचारे मास्तर ग़रीब खे लाकअप में बंदि कयो अथसि। मास्तर यार अथई? न, मास्तर वटि यार ज़ोरी मानी खाधी हुईसीं, हिकिड़ी राति बि रहियासीं। पोइ छॾायूंसि? हा, हुन वीचारे ग़रीब कहिड़ो ॾोह कयो। बस दफ़ो सम्झ त छुट्टी वियो न। हा वाह यार यूसुफ वाह। अरे मियां उमेद अली खान तोखे पाण सां गॾु लंडन कोन वठी वियो? अदा मूं त घणो ई चयोमांसि त परदेस में को पंहिंजो माण्हू साण हुजे, पर कोन वञे। ॾाढो सियाणो माण्हू आहे अहमद अली खान, ॾाढो सियाणो माण्हू आहे। अदी वो अकेलो घुमण फिरण चाहींदो हूंदो। बाबा ऑपरेशन कराइण वियो आहे, घुमण ते न वियो आहे। हा पुट ऑपरेशन कराइण वियो आहे, पर विलायत खां जेके ऑपरेशन कराइण वेंदा आहिनि न बाबा, उन्हनि जे लाइ घुमण फिरण मना कान हूंदी आहे। हा अदा ख़ैर सां ऑपरेशन थी वञेसि पोइ भली पियो घुमे फिरे। अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर कंदो अदी, अलाह ख़ैर कंदो। अकबर पुट तूं अलाए छो चुप वेठो आहीं? साईं बस ईअं। अदी मां मियां उमेद अली खान सां ॻाल्हि कढी हुई त अकबर खे छॾ मूंसां ॻोठ त कुझु माहौल खां वाक़ुफ़ थिए। साईं ॻोठ त पिया ईंदा आहियूं ऐं माहौल खां बि थोरी घणी वाक़फ़ियत आहे। पुट अकबर खान बाबा हाणे उहे अॻूणा ॻोठ कोन रहिया आहिनि पुट, माहौल फिरी वियो आहे। हिकु ॿिनि ॾींहंनि में माहौल जी ख़बर कोन थी पइजी सघे। पर चयोसीं माहौल खां वाक़फ़ियत रखी छा कंदुसि? पुट अकबर मुंहिंजा वारिस ज़ैनब तूं आहियो, मूंखां पोइ सभु कुझु तोखे संभालणो आहे। जी जय साईं। इन करे ई पुट अकबर मां चवां थो त मुंहिंजे हूंदे ॻोठ जे माहौल खां तूं वाक़ुफ़ थी वञ बस। हा अबा अदा जिन सच था चवनि। अदा भली ख़ैर सां पिण सां ऑपरेशन कराए अचे त अकबर पोइ ॻोठींदो। आंटी हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चओ। फौजी तमामु बहादुर ऐं खुददार आहे। तुंहिंजी वेझी साहेड़ी आहे, तूं त ज़रूरी हो चवंदी। न आंटी फौजी मुंहिंजी साहेड़ी आहे, मां उन करे कान थी चवां। फौजी जी जात जे मां ई हुजां हा त शायदि हालतुनि सां समझौतो करे छॾियां हा। अलाए जे बहादुर आहे या चरी आहे। ज़हीन माण्हू थोड़ा थोड़ा चरिया बि हूंदा आहिनि आंटी।
कॾहिं त दुख बि घणा ॾिसंदा आहिनि। छा साईं फौजी जहिड़नि माण्हुनि जे लाइ चयो आहे त अल्लाह ॾाही मथियां ॾाहियूं दुख ॾिसनि। सखी पिया खे सखी पिया खे मिली त जा चांदनी तो सिवा न थींदी अची त मुंहिंजे उमास में छो त रात कान थींदी सखी पिया खे मिली त जा वेरी सैड। कहिड़ी महिल आई आहीं? मां इलाही देर खां आंटी वटि वेठी हुयसि। मूंखे त ख़बर कान्हे। तू होश में हुजे त तोखे ख़बर हुजे। छो मां तोखे बेहोश पई लॻां? तोखे त इहे ख़बर कोन्हे घर में केरु आयो केरु वियो। साईं जिन जो मूड त ठीकु आहे। अॼु मां तोसां छेड़ो करण आई आहियां। पर मुंहिंजो ॾोह तूं छा हालत बनाई आहे पंहिंजी? छो छा थियो आहे मूंखे? मां त बिल्कुलु ठीकु आहियां। पंहिंजो पाण खे कमरे में बंदि करे वेठी आहीं। इहो छा आहे? हिन में कहिड़ी ख़राब ॻाल्हि आहे? ईअं त चरी थी पवंदे। अॻ में कहिड़ी सही आहियां। तू त मूंखे सुञाणे थी जमीला। मूंखे लॻे थो त मां हिकु ऊनी खाई में किरी पई हुजां जितां निकिरण जी का बि वाह कान्हे। फौजिया तू त तमामु बहादुर आहीं। मूं हींअर ई आंटी सां इहा ॻाल्हि पे कई। बहादुरी ऐं बेवकूफ़ीअ में फ़र्क़ु ई केतिरो आहे। तू अकबर जो घर छॾे पछताई त कान पई? मुंहिंजी त सॼी ज़िंदगी पछताव बणिजी वई आहे। जमीला तू कॾहिं क्लिफ्टन वई आहीं? ऐं हुते वारी में फाथल जहाज खे ॾिठो अथई? वीरान बर्बाद बड़बांग। फौजिया प्लीज पाण में हिम्मत पैदा कर। जिंदगी इते ई त पूरी कान थी वई आहे। मूंखे कंहिंजी बि हमदर्दी जी ख़ैरात न खपे। मां ऊचे ॻाठ जीअं जीअण चाहियां थी। तू चाहीं त इहो मुश्किल कान है। मां चाहियां त? हाँ फौजिया हाँ। नए सिर शुरुआत कर। यूनिवर्सिटी में तुंहिंजी नौकरी अञा भी कायम आहे। उते मोटी अच। नए सिर शुरुआत की ये एतिरो सवलो त कान्हे। सफ़ा टुटी पई आहियां जमीला। टुटल टुकड़नि खे मां केॾां कयां? टुटल टुकड़नि खे जोड़नो पवंदो। फौजिया ॿियो को रस्तो कोन्हे। साईं मानी लगाया ना
आखिर छो तू भूत बन जी मुझे ज़हन ते सवार थियो यानी आखिर छो साईं छा थियो तोखे कंहिं सॾायो हलो था वालेकुम सलाम। अचो तो यूसुफ खान किथे आयो? सूबेदार साहब खुश चंबलो जोड़ मताड़ो खुश आयो खाया खुश ही सुख वेहो हाँ कहिड़ा हाल वाल आहिनि यूसुफ खान? हाल वाल पोइ कंदासीं पहिरीं मिठाई घुराए। मिठाई मिठाइयूं खोड़ पर ख़बर तो पए त मिठाई आहे छा जी? छो तोखे ख़बर ई कान्हे म्या तुंहिंजी बदली थी हुई मुर्गो लाइन हाज़िर पे थिए। हा यूसुफ खान ॿुधो त मूं बि हुयो पर इहो ऑर्डर त रुकिजी वियो। इहे पाण रुकिजी वियो आहे न। अरे बाबा सरकार पाण वञी रोकाए आया हुआ। सची? हाणे मां तोसां कूड़ ॻाल्हाईंदुसि। बाबा हयल बि सरकार थी हुई वरी रोकाए बि पाण ई आया। अच्छा तरस तो हीअं कर जल्दी वञ 2 किलो मिठाई वठी अचई खीर पती चांहि ठाराए अच। तरस बाबा तरस बाबा एॾी मिठाई केरु खाईंदो? भला बचंदी न स्टाफ खाईंदो। तूं वञ। यूसुफ खान मां ॻोठ ईंदुसि सरकार जी महिरबानी मञा। बाबा सरकार हिते आहिनि कोन वेलनि कराची मोटी अचनि मां पाणे तोखे इतला कंदुसि। ठीकु भला ॿियो सभु ख़ैर आहे? ॿियो त सभु ख़ैर आहे पर यार तोखां हिकिड़ी शिकायत आहे। कहिड़ी शिकायत? यार तो असांजो हिकिड़ो माण्हू लाकअप में बंदि करे रखी छॾियो आहे। मज़ाक न कर यूसुफ खान तुंहिंजे माण्हू खे मां लाकअप में रखंदुसि? यार मां हाणे ॾिसियो पियो अचांसि जे तूं ॻाल्हि कंहिंजी थो करे? मास्तर ॿियो केरु? मास्तर? पर हुन त मूंसां तुंहिंजी ॻाल्हि कान कई। अरे अदा हू वीचारो मिसकीन गरीब उहो तोखे छा ॿुधाईंदो? हाणे उन खणी न ॿुधाई मां त ॿुधायां पियो न। माण्हू कीअं? माण्हू कीअं बि हुजे तूं मूं ॾे ॾिस मूं ॾे। एॾो वॾो लाचार आहे छा? अरे यार सूबेदार साहब मज़ो सफ़ा न कई। अरे दादी लाचार न हुजे मां तोखे मिंथ कयां? भाउजे अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ पाण बि हथ कढिया। ईअं चओ न। कुझु न